ॾिसो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु ॾिनी आहे, सिंधी ॿोलीअ में पंहिंजी ॿोलीअ लाइ हींअर मां ॿुधायो, मां पोएं महीने सेप्टेंबर में वियो हुउसि यूरोप में, मूंखे घुरायऊं स्पेन, हॉलैंड, जर्मनी, फ्रांस, एंडोरा, पोर्टुगीज़, ही 6 देशनि में मां थी आयुसि। ऐं उन में नंढा नंढा माना शहर वॾा, पर उते किथे 25 घर सिंधियुनि जा रहंदा आहिनि, किथे 40 फैमिलियूं आहिनि, किथे 50 फैमिलियूं आहिनि। पर उन्हनि मूंखे घुरायो, मुंहिंजा प्रोग्राम करायूं, किथे होटल में पिया रखनि, भई 50 ॼणा आया, प्रोग्राम ॿुधूं, ॾाढी दिलि पई हुननि जी ख़ुशि थिए। माना ही पंहिंजे ॿोलीअ सां प्यार आहे। पर मूं ॾिठो आहे घणेई माण्हू उते उहे त वीचारा सिंधीअ लाइ सिकनि पिया, पर उन्हनि जा ॿार उहे वरी उते जी स्पेनिश भाषा में पिया ॻाल्हाइनि, के जर्मन भाषा में पिया ॻाल्हाइनि। त उते इहो मूं ॾिठो त के अंग्रेजी में ॿार उन्हनि जा, मूं चयो यार ही छा, चई त हिते कल्चर अहिड़ो आहे, इन करे ॿार असांजा सिंधी न सिखी सघिया आहिनि। इन्हनि खे सिंधीअ सां प्यार थिए, इन करे तव्हां जहिड़नि कलाकारनि खे असीं हिते घुराईंदा आहियूं। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी जया कंद बगे खे जी अंग्रेजी ॻाल्हाइण जो शौक़ु थियो, तो जी मां दुकान तां आयुसि, परियां ई रड़ करे चई हाय पियासी डार्लिंग, बढ़िया मुझो डगरी लथी थई, चेंटी हां तू हिन उम्र में हाणे सेणनि सजणनि वारी अची थी आई, तू हिन उम्र में मूंखे डार्लिंग करे सॾु कंदी, तोखे शर्म कोन्हे? चई शर्म वारी छाजो, डार्लिंग जी माना, मुझे डार्लिंग जी माना ख़बर अथई? जी हाँ ख़बर आहे। मुझे डार्लिंग माना छा थियो? जी डार्लिंग माना मुझे जीअ जा जानी, मुझे गिचीअ जी गानी, मुझे रूह जी पेशानी, मुझे रग रग जा राणा, मुझे चंदी इहे सॾु कर। जी हाणे एॾो वॾो केरु सॾु करे? शॉर्ट में डार्लिंग। हेड़ा अॼु खां वठी मां तव्हांखे डार्लिंग करे सॾु कंदसि, प्लीज़ तव्हां मूंखे डार्लिंग करे सॾु कजो न, मुंहिंजो भले जिन। अदा हफ़्तो खनि त हिक ॿिए खे डार्लिंग डार्लिंग करे सॾु कयोसीं, 8 ॾींहं पाण ई झली। चई बसि अॼु खां वठी डार्लिंग चवणु कैंसिल। मुंहिंजो छो जया? हे चई तव्हांजे दुकान जो नौकर न मदन आयो। मुझे हुनखे छा थियो? हे चई चंडे अचण सां ई हेठां रड़ करे चई डार्लिंग जल्दी करे टिफिन पाए ॾे। हाणे ॿुधायो मदन जो ॾोहो, हुन वीचारे खे ईअं त शायदि नालो ई को डार्लिंग अथसि, छो जो उहो त अणपढ़ियल हो। हाणे हुन ॾींहुं प्रोग्राम हो मुंहिंजो, अहमदाबाद में, त जीअं मां हिते कल्ह अची सीडियूं तव्हांखे ॾिनियूं, भई 120 रुपए में मुंहिंजूं 3 सीडियूं आहिनि, वीडियो सीडियूं, तव्हां ॾिसो बि ॿुधो बि ऐं आनंद वठो। त उते बि सीडियूं विकियमि। शाम जो 1-1.5 जो प्रोग्राम हो, वरी राति जो मुंहिंजो मेन 11 खां 2 बजे ताईं हो। शाम जो जीअं 1-1.5 प्रोग्राम कयो त मूं सीडियूं विकियूं 120 रुपए में 3 जो सेट, चङनि वरितियूं। पोइ हाणे पैसा मूं वटि खुलियल कोन हुआ। आख़िरी हिकिड़ो ग्राहक आयो, छोकिरो आयो नंढड़ो 8 साले जो, चई अंकल मूंखे बि ॾियो न 3 सीडियूं। मुंहिंजो वठि पुटु, 3 सीडियूं ॾिनियूंमांसि। छोकिरे मूंखे 200 जा 2 नोट ॾिना। मूं वटि 50 जो नोट त हो, मूं छोकिरे खे वापसि ॾिनो। मूं चयो 30 रुपया पुटु, पोइ राति जो प्रोग्राम आहे न, ओॾी महिल यादि करे वठिजांइ। चई ठीकु आहे अंकल। हलियो वियो। राति जो प्रोग्राम चालू कयुमि त प्रोग्राम स्टार्ट कयुमि, 1/2 कलाक थियो, कलाक थियो, छोकिरो हिकिड़ो अची साम्हूं बीह रहियो। मुंहिंजो वेही रहो न पुटु, वेही रहियो, पर फथको छोकिरे खे, ॿारनि खे फथको घणो थींदो अथव। वरी हितां उथी वरी होॾां बीह रहियो। अड़े मुंहिंजो आहे छा ॿेड़ी तरे, पुठियां जेके वेठा आहिनि उन्हनि खे ॾिसण में तकलीफ़ थी थिए, तूं बीह छो रहियो आहीं? थंभो थूणी थी वेही कोन थो? वरी वीचारो वेही रहियो। वरी 5 मिंट खां पोइ ॾिसां छोरो उथियो, वरी ना लेडीज़ पाछे अची, अड़े मुंहिंजो छोरा तो वेही रहो, मानस सां गॾु वेही रहियो। 2 मिंट खां पोइ ॾिठुमि त मानस पर्स खोलियो, छोकिरे खे 50 जो नोट ॾिनी। छोकिरो 50 जो नोट खणी आयो। मूं चयो भला ही त 50 रुपया ॾियण आयो आहे। मूं हरू भरू हुनखे दड़का ॾिना।
छोकरे जी 50 जो नोट रखी बाजे ते, पासे में 100 जो नोट पियो तो खणी हलंदो थियो। ये तो मुझी नजर पइजी, अड़े मुझे हेडा हेडा छोरा माने इहो सेखारियो अथई। हां तो रखियो छा ची 50 जो नोट, मुझो खई छा ची 100 जो नोट, मुझो छो लेणी छा ची दिस 50 कीअं था याद पवनी, मां शाम खां 30 रुपया पियो लेणी, वो याद पिया थई। हर रो थियो पिया मन याद पवनी, पाणे त कोन तो दी, पाण दड़का ॾेई वियारी पो, हाणे 20 रुपया तू लेणी, ये करे छोरो वञी वेही रहियो। केॾा होशियार थी पिया आहिनि ॿार अॼुकल्ह जा ॿार। माना अरे असांजे पाड़े में जून जी ॻाल्हि अथव, असांजे पाड़े जो जेको रोड वेठे म्यूनसिपालिटी वारनि ठाहियो वेठे, त ॾींहं जो जॾहिं खाधो खाइण पियो अचां घर, त उहा बाइक ॿाहिरी ॿियारी मेन रोड ते, छो जो अंदरि रोड पे ठहियो, पंधि वञा पियो घर ॾे, ॾिठुमि काढ़ो ततल जून जो महीनो, हिकिड़ो नंढड़ो ॿार जे वीचारे पेर में चंपल बि न, पेर पिया सड़न से हिकिड़े थले जे मथां चढ़ी बीठो, वीचारो टुप पियो ॾे। अड़े मुंहिंजो कंध भॻा, घर वञ न, ई छा पेर पिया सड़न, ई चंपल बि कोन अथई, वरी ॾिसां त टुप पियो ॾे। त जंहिं घर जे ॿाहिरि बीठो न थले ते, डोर बेल घंटी पे वॼाइण जी कोशिशि कई, पर वीचारो ॿार हो न, पहुची कोन सघियो। घंटी थोड़ी मथे, मुंहिंजो पुट घंटी वॼाइणी अथई, चई हा। मुंहिंजो माणे खे उथारणो अथई, चई हा अंकल। इहे करे पोइ मूं छोकिरे खे हंज में खयो, मुंहिंजो पुट तूं वॼाए 8-10 दफ़ा वॼाए, माणे खे उथार, पाण मां बि जेको आहे डोरा पोइ ॾेई वञासि, कंध भॻी पाण सुम्ही पई आहे ऐं तोखे घर खां धिके ॿाहिरि कढियो अथई। छोकिरो चढ़ियो मुंहिंजे हंज में, छोकिरे 5-7 दफ़ा घंटी वॼाई, टन 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 टन, ईअं करे यकदम लथो मुंहिंजी हंज मां। मुंहिंजो पुट पेर सड़ंदई, वरी छो लथो? चई न अंकल हाणे भॼियो। मुंहिंजो छो? चई हींअर घर मां हिकिड़ी मोटी माई निकिरंदी, हथ में डंडो हूंदसि, असां रोज़ हिनखे परेशान करे भॼी वेंदा आहियूं। ॿेड़ी का तरई। हाणे छोरो त भॼी वियो, हाणे मूं जहिड़ो माण्हू केॾां भॼे। अॼुकल्ह ॿार एतिरा होशियार थी पिया आहिनि जो चई खणी बसि कयो।